गौसपुर में नारायण नाथ की रिपोर्ट मूजिब एक महीनो धाड़ियलनि वटि बांदी बणियल गौसपुर शहर के निजी स्कूल जो पटेवाले मुखवी नदीम मलक रिहाई बाद मीडिया से ॻाल्हाईंदे पंहिंजी दास्तान ॿुधाईंदे चयो त ॾोहारी मानी भी सही न ॾींदा हुआ ऐं रोज़ानो सख्त मारकुट करे तशद्दुद कंदा हुआ। हुन ॿुधायो त मौतमार धमकियूं ॾींदे मुंहिंजे वारसनि खां 15 लाख भुंग भी तलब कंदा हुआ ऐं न ॾियण ते मूंखे मारण जी धमकियूं भी ॾींदा हुआ। मुखवी जे वॾे भाउ मोहम्मद सिद्दीक राब्ते करण ते ॿुधायो त मुंहिंजे भाउ खे ॾोहारीनि कुरान पाक घुमाइण ऐं ग़रीब हुजण सबब रात देर से शहर के मकामी कब्रिस्तान वाले इलाके में छड़े विया। हुन नौजवान जा हथ पेर भी बधा ऐं अखियुनि ते पट्टियूं ॿधी सिधो रस्तो वञण जो चयो। मुखवी जे भाउ सिद्दीक मलक वधीक ॿुधायो त मुंहिंजे भाउ खे पुलिस मुक़ाबले में बाज़ियाब न करायो वियो आहे पर राजूनी कोशिश तहत बाज़ियाब थियो आहे। SSP कश्मीर जो भी ॾोहारियुनि ते प्रेशर हो ऐं पुलिस कुछ गिरफ्तारियूं भी कयूं हुयूं जंहिंजे दबाव में अची ॾोहारियुनि मुखवी खे रात छॾे ॾिनो। महीने खां वठी ॾोहारियो हुयो, रात ख़ैर सां मोटी आवा। कुछ तफ़सील ॿुधायो असांखे कीअं मोटियो, कीअं बाज़ियाबी थी। असांजे भाउ जी बाज़ाबी जेकी आहे त SSP रोयल खोसे जी महिरबानी सां ऐं SHO साहब गुलाम सरोवर गुंदल साहब जी महिरबानी सां थी आहे ऐं जेको असांजे बचड़ो तक़रीबन महीने खां वठी उन्हनि वटि हुयो। असां ॿिए कंहिं ॾे वञण खां अलावा सिर्फ़ु असां पुलिस जो रस्तो अख़्तियार कयोसीं ऐं असां पुलिस खां ई मुतमिन हुयासीं त असांजो भाउ इंशाअल्लाह मोटंदो त पुलिस जे हथां ई मोटंदो। पोइ असीं उन्हनि खे मिनथू भी कंदा हुआसीं, वेंदा हुआसीं, मिलंदा हुआसीं हर रोज़। SSP साहब ॾाढो भलो माण्हू आहे, असांखे माना आसरा सुठा ॾींदो त तव्हांजो छोकिरो ईंदो इंशाअल्लाह मां जल्द बाज़ियाब कराईंदुसि ऐं न ई को असां को पैसा वैसा भरिया आहिनि। जेका बसि जॾहिं फ़ोन कंदा त उहो असां साहब खे ॿुधाईंदा हुआसीं त असांजे छोकिरो खे अॼु मारकुट छा चवंदा असांखे फ़ोन करे मुख़्तलिफ़ पैसा घुरंदा, कॾहिं 15 लाख घुरंदा, कॾहिं 20 लाख घुरंदा। माना हिकु ॻाल्हि न कंदा। अगरि धमकी ॾींदा धमकी इहा ई ॾींदा त भाउ 20 लाख ॾियो त ठीकु आहे, न त हिनखे असां मारींदासीं ऐं फ़ोन करे चयो पियो त असां हिनखे गोली भी आई आहे, माना गोली हणंदा पिया आहियूं, मारींदा पिया आहियूं। असांखे पैसा खपनि, असां न कंहिंखे मञण वारा आहियूं, न कंहिंखे ॿुधण वारा आहियूं। उते उनजी हालत कहिड़ी? उते हाणे विडे में त असांखे मोकिलियो हुयूं त विडे में ॾाढो कुटनिस पिया, तकलीफ़ ॾियनि पिया ऐं फ़ोन ते बि जॾहिं ॻाल्हाईंदा हिकिड़ो ई चकर ॻाल्हायूं, उन में बि माना मार कुट ॾाढी हूंदी हुअसि। बसि उनखे सिर्फ़ु उनखे पैसो खपंदो हो, बसि उहे सिर्फ़ु चवंदा असांखे पैसो खपे, असांखे पैसा ॾियो, रोड बंदि कयो, एहतिजाज कयो। पर असां त जेको आहे त साहब खां मुतमिन हुयासीं, न को एहतिजाज कयासीं, न को रोड बंदि कयासीं। बाक़ी इन जे करे असांजो बचिड़ो ख़ैर सलामती सां असांजो राति अची वियो आहे। तव्हांखे कीअं इतला मिलियो त मोटी आवा? असां बीठा हुआसीं घर जे अॻियां, त उतां जे अॻियां बीठा हुआसीं तीअं क़ब्रिस्तान में जेको आहे त माना वञे पियो माण्हू, कोई माना उछलाए विया हिते, हथ ॿधल हुअसि, मुंहुं बि ॿधल हुयुसि। पोइ असांजो वियासीं रड़ियुनि ते त ॾिठोसीं त असांजो भाउ आहे। पोइ असां हिनजा हथ ॿध खोलियासीं, पोइ असां हिनखे घर वठी आयासीं। जेको आहे त ॾाढो ख़ौफ़ज़दा हुयो, ॾाढो ढुनल हुयो त मूंखे खणी वेंदा, मूंखे मारींदा, मूंखे हीअं करनि था। असांजे बाबा तूं ॾुज न, हाणे तूं असांजे हथ में आहे, हाणे कोई बि तोखे न खणंदो। तव्हांजो चवण मक़सदु आहे त हिनखे क़ुर पाक जे सदके या तव्हांजी मिंथ मिट जे सदके में वहम खाई छॾियो आहे? बिल्कुलु, असांजे क़ुर पाक बि घुमायोसीं, उन्हनि इहा ई ॻाल्हि कया क़ुर पाक जे असां सदके छॾियूंसि था पिया। पर असांजी जेकी तहरीक SSP साहब वरिती आहे, उनजी बि महिरबानी सां ऐं क़ुर पाक घुमायोसीं। उन क़ुर पाक जे सदके बि उन्हनि छॾे ॾिनो आहे। असांखां को भुंग वग़ैरह कोन्हे वरितो वियो।